वॾे वज़ीर मुराद अली शाह सेहण में मुतासिर इलाइक़नि जा दौरा कया आहिनि। मुराद अली शाह चयो आहे त माण्हुनि जूं परेशानियूं ॾिठियूं आहिनि, उन्हनि जी शिकायत जाइज़ आहे। वज़ीर आला सिंध मुराद अली शाह बेड़ी ज़रिए बाग़ी यूसुफ, टंडो शहबाज़ी ऐं पंहिंजे ॻोठ वाहड़ समेत ॿियनि मुतासिर इलाइक़नि में पहुची सूरत-हाल जो जाइज़ो वरितो। ॻोठ वाहड़ में मीडिया सां ॻाल्हाईंदे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो त सेहण जूं 10 यूनियन काउंसिलूं मुतासिर थियूं आहिनि। मंछर-ढंढ खे पाण कट ॾिना, जेकॾहिं घारो लॻे हा त वधीक ख़तरो हो। मुंहिंजी यूनियन काउंसिल वाहड़ बि ॿुॾी वई आहे। मुराद अली शाह जो चवणु हो त माण्हुनि जूं परेशानियूं ॾिठियूं आहिनि, उन जी शिकायत जाइज़ आहे। मंछर-ढंढ जो पाणी समूरनि यूसीस में 8 खां 10 फुट मौजूद आहे। माण्हुनि खे मच्छरदानियूं ऐं खैमा ॾींदासीं। मुश्किल वक़्तु आज़माइश आहे, असां माण्हुनि सां गॾु आहियूं। वॾे वज़ीर चयो त दादू जो फ़िज़ाई दौरो कयो आहे। उमीद आहे त दादू में नुक़सान न थींदो। सेहण तालके मां पाणी लहण शुरू थी वियो आहे। असां मंछर-ढंढ खे 5 कट ॾिना आहिनि। पाणी सिंधू दरिया में वञी रहियो आहे। सभ खां वधीक रेस्क्यू जो कमु आहे। सॼी सिंध में हर हंधि पाणी बीठल आहे। मुराद अली शाह वधीक चयो त अक़वाम मुत्तहिदा जे सेक्रेटरी जनरल खे चयो आहे त पैसा न पर सामान जी ज़रूरत आहे।